नजरियो छा आहे न छाकाणि त अक्सर दोस्तनि चयो त असांजो को नज़रियो न आहे ऐं इहो वॾो वॾो कूड़ अथव हिन ते ॻाल्हायूं था माण्हू खे छा खपंदो आहे माण्हू खे ॿ शयूं खपंदियूं अमूमन कहिड़े बि समाज में हिकु ज़िंदा रहण जो सामान खपे थो हुनखे सामान में घणो कुझु अची थो वञे खाधो खुराक लटो कपिड़ो वटो जो जेको पाए माण्हू खे ज़िंदा रहण लाइ सामान खपे थो खुराक खपे थी ॿियूं शयूं खपनि ॿियो माण्हू खे खपे थी सम्झ अक़ल छाकाणि जो इंसान फ़क़ति जानवर न आहे जानदार जीवन तौर हू बिल्कुलु जानवरनि वांगुरु ई एक्ट करे थो उहे ई समूरा कम करे थो जेके जानवर कंदा आहिनि पर हुन वटि हिकिड़ी सम्झ बि आहे अक़ल बि आहे उहा सम्झ अक़ल हुनखे बामक़सद बामाना ज़िंदगी जीअण जो कस ॾसे थी उन खां सवाइ हुनजो जीअण मुमकिन न आहे तारीख़ी तरह इंसान फितरी जी वजूद बि आहे हयातियाती वजूद बि आहे समाजी वजूद बि आहे तारीख़ी वजूद बि आहे एहसासाती जज़्बाती वजूद बि आहे पर हिकिड़ी अहम ख़ासियत हुनजी इहा बि आहे त हू महिनत कंदड़ वजूद बि आहे इहा आम तरह माण्हू सम्झाईंदा कान जानवर खाधो खुराक खाईंदा आहिनि पर महिनत न आहिनि कंदा हाणे महिनत हाणे जानवर मानी टिकी खाइण लाइ कुझु न कुझु रोड ते हू कंदो आहे शिकारत कंदो पोयां वेंदो औलाद हू कंदो आहे महिनत उहा बि थी न पर हिनखे जेकर असीं चऊं जानवर इंसान जी महिनत जो फ़र्क़ु कहिड़ो आहे इंसान बामक़सद महिनत कंदो आहे जानवर जी जेका महिनत आहे उहा हुनजी जिबलत न इंसान सोच विचार जे आधार ते महिनत करे सघंदो आहे जानवर खे कन आहिनि जेके ॿुधंदा आहिनि इंसान खे कन आहिनि ॿुधंदा आहिनि हाणे इहो कन खां तव्हां कॾहिं जी हींअर ॿुधायो माण्हू खे कोयली कूक सां ॿुधायो तव्हांजी मर्ज़ी आहे तई मेंदी हसन सां ॿुधायो त मूं जहिड़ो पैसो सां ॿुधायो त तव्हांजी मर्ज़ी आहे कन जो कमु आवाज़ ॿुधणु आहे उहो कन हिकिड़ी बामक़सद सरगर्मी करे इहो माण्हू जो कमु आहे या माण्हू जी पंहिंजी चूंड आहे या फितरत कान ॾींदी आहे माण्हू जेतिरे क़दुरु सम्झ जो तालुक़ु आहे इन नज़रिए सां तालुक़ु आहे जेका मां ॻाल्हि जेको मौज़ूअ आहे उन हवाले सां असीं जेको कुझु करियूं था उनजी असांखे जस्टिफिकेशन खपंदी आहे छा बि करियूं केॾो बुछड़ो कमु कयूं केॾो सुठो कमु करियूं जीअं त असीं अकुली जानदारी वजूद आहियूं न अकुली वजूद आहे असांजो फ़क़ति ॿिया ॿियूं सुञाणप ॿुधायूं उनखे थोरो पासीरो रखंदे जेकॾहिं हिकिड़ी सुञाणप ते पाण ज़ोर ॾियूं उहो आहे त असीं हिकिड़ो अकुली वजूद आहे ऐं अकुली वजूद खे कहिड़े दलील का सम्झ खपे थी जंहिं आधार ते हू जी सघंदो न त नथो जी सघे माण्हू मार्क्स चयो त माण्हू जेकॾहिं फ़क़ति हालतुनि जी पैदावार हुजे त पोइ नवाण मुमकिन न आहे माण्हू खे जेके हालतूं मिलनि उहो जीअं जो तीअं एक्ट करे त उहो नवाण कान आणे सघंदो मुमकिन ई कान्हे जीअं जानवरनि में का नवाण न ईंदी आहे जानवर रिपीटेशन कंदा आहिनि वर्जाव कंदा आहिनि नस्ल दर नस्ल साॻी ॻाल्हि कंदा आहिनि साॻियो कमु कंदा आहिनि इंसान साॻियो कंदो आहे पर सम्झे बामक़सद महिनत जे आधार ते हू नवाण कंदो आहे इहा हुनजी शौरी सरगर्मी आहे इहा हुनजो अक़ली कमु आहे जेको हुनजी महिनत सां लाॻापियल आहे हाणे इन जो नज़रिए सां कहिड़ो तालुक़ु आहे सिंपल त मूं हिकिड़ी ॻाल्हि कई इंसान खे जीअण लाइ जीअण जो सामान खपे सम्झ खपे पर हिकिड़े सियासी मुआशी निज़ाम अंदरि हिकिड़ी टीम शइ खपे थी मूं ॻाल्हि कई सियासी मुआशी निज़ाम जी उन अंदरि टी शइ खपे थी उनखे चइबो आहे ताक़त खाध खुराक जा वसीला जंहिं ज़रिए इंसान जहिड़ो रहे उन खाध खुराक जे वसीलनि जो वृक्ष कीअं थिए उनजो ज़ाब्तो कीअं हुजे उन लाइ लठ ताक़त डंडो हथियार जी सूरत में तव्हांखे ताक़त खपे जंहिंजो नालो सियासत आहे इहा सियासत ई आहे जेका हिन मुआशरे खे जेका सियासी मुआशी निज़ाम सॼो था उनखे हलाए थी हलाए मैशत थी त सादियात हलाए थी मुआशरे खे इंसान खे पर हिकिड़े तबक़ाती समाज अंदरि इहा ताक़त आहे जेका मैशत जो वंड विर्छ करे थी उनखे ज़ाब्ते हेठि रखे थी हाणे इहा ताक़त माण्हू खे वणंदी कान्हे असांजो कहिड़ो नज़रियो भाउ असांजे नज़रिए सां वञे ई न
माण्हू टोटरी कम चोर कम कनी कोन्हा इहो छा आहे नफ़्सियाती नज़रियो आहे सॼो ॾो माण्हू जो आहे निज़ाम में को मसइलो कोन्हे आरामी माण्हू अथनि हुकुमरान ठॻंदा आहिनि माण्हू पिछड़ी आहिनि हाणे पूरो नज़रियो जेको मार्केट में तव्हांखे हर हंधि मिलंदो असीं पाण इन जो तब्लीग कंदा आहियूं पेड एजेंट न ॿुधो बिना मुफ़्त में पेड एजेंट कंदा तव्हांखे बैंक में चढ़ो हितां मोरे हैदराबाद ते वञो तव्हांखे 8 नज़रिया ॿ सेट कंदे नज़र ईंदा भाऊ मां इन जे करे माण्हू अहिड़ा माण्हू ॿुधाई ऐं शुरू थी विया सभु नज़रिया तव्हांखे बयानु करे ॿुधाईंदा ऐं इहे अहिड़ा वर्कर त पघार कोन वठंदा आहिनि हज़ारनि लखनि जी तइदाद में अथव तव्हां छा था सम्झो समाज ईअं हले छा ये बस मुंहिंजो दिमाग़ ख़राब बख्शल थोलो आहे रसूपली जो आहे जीअं सैदा फलाणा 8 ॾह अॻुवाणनि इन्हनि फ़क़ीरूं करे करे किताब लिखी लिखी चरिया थी आहे भले छा छा कयूं थिए त कुझु कोन थो पर ही 10 ॼणा हूंदो लखनि जी तइदाद में माण्हू जेको सुबुह शाम नज़र ईंदा पर असां वटि बसि माण्हू नालो यादि करे छॾियो मां फलाणो इनखे असीं नज़रियाती कारकुन कोन चवंदासीं भाउ जेकर माण्हू आहे कंहिं मुख्य परस पार्टी में नालो भले कहिड़ो हुजेसि अमलन हो नज़रियाती न आहे नज़रियाती माण्हू हूंदो जेको उसूल आदर्श ख़ातिर इवन पंहिंजी ज़रूरत खे हाल फ़िलहाल तर्क करे छॾे जेका तर्क करण जहिड़ी हूंदी न आहे मां हाल फ़िलहाल चयो ख़ैर हिकिड़ो दौरु आयो जेके असीं सर्द सॾियूं था चयो त नज़रिया ख़तमु थी विया नज़रियाती जुदोजहद ख़तमु थी वई नज़रिये जी ज़रूरत कान्हे इंसान सां इहो कूड़ आहे नज़रिये खां सवाइ सियासत थी नथी सघे जंहिं समाज में असीं जीऊं था मां कोन जो परमानेंट आहे जंहिं समाज में असीं जीऊं था इन में इहो मामलो थींदो ई कोन्हे मां पहिरीं ॻाल्हि करे इंसान जूं ॿियूं ख़ासियतूं बि आहिनि पर उहो अक़ली वजूद बि आहे तंहिं करे हुनखे शौरी जवाज़ कारण मक़सदु खपे थो जंहिं तहत उहो हली सघे ताक़त वटि जो मक़सदु जेकर फ़क़ति ताक़त आहे जेकर सियासत जो मक़सदु फ़क़ति ताक़त हासिल करणु आहे तो कोई मकारिया अयारिया वहशता बर्बरिता इहा का इंसानियत कान्हे छड़ा आदर्श उसूल में ख़ाली सियासत मकारिया जो कुझु कान्हे जेके असांजा हुकुमरान तबका कंदा आहिनि आदर्शवादी सियासत नज़रियाती सियासत किन उसूल आदर्शन ते हलंदी आहे उनजे ताक़त जो मक़सदु बि इहो हूंदो आहे इन्हनि आदर्शन ते अमल करणो हू को ताक़त जो बुखियो न आहे उन को सियासत सां हर को चरियो कोन्हे कुर्सी जे लाइ कुर्सी लाइ सॼो ॾींहुं चरिया आहिनि न माण्हू MP MLA थियण लाइ भाउ भेण खे मारायो छॾनि माण्हू प्रॉपर्टियूं ठगियूं पिछड़गिरियूं सभु कंदा इहो बर्तानिया में मुतारिफ़ थियल निज़ाम आहे इहो 19वीं सदी जी ॻाल्हि आहे इहो निज़ाम आयो फ्रेंच इनकलाब जे मुखालफ़त में फ्रेंच इनकलाब इंसानी तारीख़ जो पहिरियों वॾो इनकलाब हो सियासी माना में जंहिं धरती खे धोड़े छॾियो आहे बादशाह जो सिर धड़ खां धार करे छॾियो अवाम जे नाले में इनकलाब आहे हिन महिल ताईं जेके इनकलाब तब्दीलियूं आयूं पे पैगंबरनि वलियनि ख़ुदानि बादशाहनि शहंशाहनि नाले में पहिरियों इनकलाब आयो अवाम जे नाले हीउ इनकलाब अवाम आहे फ्रेंच अवाम आहे